जुड़े जे वापारी पुलिस तरफां दाख़िल कूड़ो केस ख़त्म ऐं फुरियल माल वापसि कराइण जी अपील कई आहे। मीडिया सेंटर में दाईंदे वापारी ग़ुलाम मोहम्मद चांडियो चयो त 16 अक्टूबर जी राति ॻोठ वञे पियो त SHO ॾेही साबित अली रोके 10,000 खीसे मां कढिया। हुन चयो त पैसा घुरण ते संदनि ख़िलाफ़ शराब हथ अचण जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। वापार ते मलकानी रोड ते जी हितां वापसी आयसि पे जी रात जो 8-9 जो टाइम हो हितां भरियल जी मोबाइल भी थी गया जी मूंखे हथ ॾिनो जी मूं गाड़ी रोकी मूंखां न पुछो केरु मूंखे चांडियो आहियां की तलाशी कंदासीं पियो भले करे वठो जी तलाशी कयूं तलाशी में पियो कुझु कोन पैसा निकिता 10,000 जी त पैसा मूंखे जी तूं छा कंदो मुंहिंजो वापार कंदो आहियां माल जो पैसा अची वञे 10,000 मां हथु खण तोखे छॾियूं था जल्दी पैसा 10,000 मां कीअं हथु खणा जी न त तोखे चालान करे छॾींदासीं। हुन चयो त हर माण्हुनि खे ख़बर आहे त हू वापारी आहे। पुलिस कूड़ो केस दाख़िल करे साख खे धक रसायो आहे। वापारी अपील कई त मामले जी जांच करे साणस इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk